कराची जे सदर वारे इलाइक़े में फ़टाकन जे गुदाम खे ओचितो बाहि लॻी वई। 3 गाॾियुनि समेत लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। ताज कम्प्लेक्स भरिसां हनीफ़ फटाका गुदाम में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में इलाइक़ो फ़टाकनि जे धमाकनि सां गूंजी पियो, जॾहिं त बाहि जा शोला आसमान सां टकराइजण लॻा। बाहि वारे इतला बाद फायर ब्रिगेड जे 3 गाॾियुनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। इन हवाले सां गुदाम जे मालिक जो चवणु आहे त हिंदू बिरादरी जे मज़हबी ॾिण दीवाली लाइ मिलियल आर्डर जो माल तयारु करे गुदाम खां ॿाहिरि मैदान में रखियो हो, जिते ओचितो बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हुन ॿुधायो त बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो माल सड़ी वियो आहे ऐं गुदाम खे पिणु काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। संदसि वधीक चवणु हो त गुदाम जे मैदान में रखियल माल में अहिड़ी का बि शइ न हुई जंहिं सां पाण मुरादो बाहि भड़की पए। खेसि शक आहे त हथ सां फ़टाकनि खे बाहि ॾिनी वई आहे। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त रिहायशी इलाइक़े में फ़टाका तोड़े गुदाम ठाहिणु गैर क़ानूनी अमल आहे। इन हवाले सां जांच करे मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बाहि लॻण सबबि गुदाम में रखियल लखें रुपयनि जा फ़टाका ऐं ॿियो सामान सड़ी वियो, जॾहिं त बाहि लॻण जे नतीजे में 3 गाॾियूं पिणु मुकमल तौर ते सड़ी रख थी वियूं आहिनि। ॿिए पासे पुलिस शक जे बुनियाद ते हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे।